नाज़रीन, गाजी शाह वाई पांदी रोड केतिरनि सालनि खां ख़राब हुजण करे इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां इलाइक़े वासी आवाज़ टीवी जे रिपोर्टर नवीद जमाली सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। असांजो रोड हुकूमत नथो ठाहे, असांजे तकलीफ़ नंढा ॿार आहिनि गॾु हे असांखे मुसीबत में अची वञूं था। जे बरसाति अचे थो असां इहो तादी आहे, हुकूमत खे असां अपील था कयूं असांखे रोड करे ठाहे ॾे भरा महिरबानी करे। रोड खे जेको बोर्ड आयो इन खां वठी यकी तबाह आहे। इतां वठी हाजी लाल खान जमाली जो ॻोठ ताणी यकी इहो रोड ॾठल आहे। परियों स्लोप आहे, महिल ॾिस पाणी बीठो आहे, हे बरसाति में पाणी आयो पोइ बीठो असां परियों फिरी आयासीं। तक़रीबन 3 साल खां वठी माना ईअं पियो आहे बंदि, न को असांजी गाॾी जी सहूलियत आहे, न को साइकिल मोटर अचनि वञनि था। राति जो बीमारी सिमारी आहे, असां मुश्किलात सां असां वञी वाही ते पहुचूं। ऐं महिरबानी करे हुकूमत खे अपील था कयूं त असांजो रोड ठारायो वञे। ऐं असां इहो ई आला वज़ीर खे था गुज़ारिश आहे त असांजे रोड सां वॾी नाहक आहे ऐं किथे बि अहिड़ो रोड न आहे। सफ़ा असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे, रोड असांजो ठहियलु न आहे। रोड ख़तमु लॻो पियो आहे, टुकड़ो टुकड़ो लॻो पियो आहे। चाचा असांजा बुकियूं निकिरी आहे। सूरत हाल राति जो बीमारी को बड़ी में असां आज़ार में लॻा पिया आहियूं। राति ॾींहं का माना सहूलियत न आहे। रोड ख़तमु आहे, यको माना हलीली ताईं वाही खां वठी हलीली ताईं हीअ असांजे ॻोठ ताईं त माना नया वरी नए में लहूं था त हिते हे गाॾियूं ॾिसाणे हीअ गाॾियूं फाथा पिया आहिनि। सहूलियत असांखे कोन्हे। टे खां हिते गाजी शाह खां आहिनि सुधो वाही सुधो 2 कलाक 3 लॻा आहिनि साइकिल मोटर ते। हिते रस्तो ई कोन्हे, ज़ुल्म लॻो पियो आहे। छा आहे यार, ज़ुल्म लॻो पियो आहे। महिरबानी कयो रोड जे लाइ कुझु कोशिशि कयो।